अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाह खुश है दोस्तों। अॼु मां सूमर बाज़ार लॻाई आहे। सूमर बाज़ार में मां डबल ट्रिपल माल करे आयो आहियां। मां टेबलुनि ते माल आयो आहियां ऐं उहो बि तव्हांखे मां ॾेखारियो ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह कुझु मुंहिंजो सेटअप बि थी वियो आहे। ऐं बाज़ार सुबुह 11 थी रहिया आहिनि ऐं बाज़ार ग्राहकी शुरू थी वई आहे। हिकिड़ी बीबी जो माशाल्लाह बोलो भाई, मिलके बोलो। दोस्तों अॼु मां स्टॉल ते 50 किलो पली हई आहे ऐं साग जेको मां हणंदोसि तक़रीबन 10 या 15 किलो अॼु उहो मण लॻायो आहे ऐं सिंधी पालक जो बि मण लॻायो आहे जेकी मां 20 किलो हणंदोसि। 20 किलो आइटम वधायो आहे ऐं तक़रीबन मण जेको आहे सो मां ॿियनि जो लॻायो ऐं माल मुंहिंजो स्टॉल माशाल्लाह सां मां तव्हांखे ॾेखारियो तमामु भरियल आहे ऐं ईअं सम्झो मुंहिंजी ग्राहकी बि वधी आहे ऐं माल बि मुंहिंजो हींअर सभिनि खां मुख़्तलिफ़ आहे। ॻोठ जो माल आहे, इन लाइ मुंहिंजो धड़ाधड़ पियो हले थो ऐं ग्राहकी मुंहिंजी टाइट थींदी आहे ऐं मुंहिंजो जेको अॼु जो अंदाज़ो आहे उहो इहो त तक़रीबन 9 बजे दारा 9:30 बजे दारा मुंहिंजो माल ख़तमु थी वेंदो इंशाल्लाह। उहा बि रिपोर्ट तव्हांखे ॾिबी। बाज़ार में ग्राहकी शुरू थी वई आहे, आस्ते आस्ते ग्राहक अचनि था। अॼु ई सूमर बाज़ार आहे जेकी तव्हां ॾिसी सघो था, गुलशन नदीन में लॻल आहे सूमर बाज़ार। दोस्तों ही जेकी मां मंज़िल तय कई आहे उहा तव्हां खां ॿुधी न आहे ऐं हर क़दम हर पेर जेको मां खयो आहे उहो मां तव्हांखे ॿुधाईंदो आयो आहियां। हेसि ताईं जेको मां स्टॉल ताईं पुॻो आहियां उहो बि तव्हां खां ॻाल्हि ॿुधी न आहे। सो महिनत आहे, तमामु घणी महिनत आहे जेकी हर माण्हू कंदो त मंज़िल पाईंदो। हींअर जेकी मां महिनत कई आहे उनजो मूंखे सिलो मिलियो आहे। हींअर मां ठही जुड़ी वेठो आहियां स्टॉल ते ऐं उहा मुंहिंजी महिनत जो नतीजो आहे जेकी मां महिनत कई आहे। ईअं इहा शइ हासिलु न थी आहे, महिनत करणी पवंदी। मुंहिंजो दोस्त इमरान अली अबड़ो थो अचे। वालेकुम अस्सलाम सर शिकारपुर जो आहे साईं मुंहिंजो ऐं हिन सां पूरा ॿियो केरु आहे? तबियत सही आहे? ॾे हाल इमरान भाई 1 किलो पालक 1 किलो पली साईं बिस्मिल्लाह। दोस्तों ही ग्वार है जो दोस्त हणे तो पियो। ॾिसो जबल ठाहिया अथई, पहाड़, वाह वाह। हेॾा तूरियूं लॻाईंदो, रेड़ो सब्जी जो हणंदो। दोस्तों सिज लही वियो आहे ऐं मुंहिंजो माल मां तव्हांखे ॾेखारियां। ही साग पियो आहे तक़रीबन 3-4 किलो, बेह 4-5 किलो ऐं पली तक़रीबन 6-7 किलो पई आहे। पालक सिंधी मुंहिंजी ख़तमु थी वई आहे ऐं सिजल ते इहा आज़ान अचे थी पई। दोस्तों मुंहिंजो माल ख़तमु थी वियो आहे ऐं मां हींअर पंहिंजो सामान कपिड़ा ॿ भरियां थो। दोस्त जेको मुंहिंजो वीडियो करे थो उनखे गुज़ारिश आहे मुंहिंजो स्टॉल थो जाइज़ वठे जीअं तव्हां ॾिसी सघो। मुंहिंजो माल ख़तमु थी वियो आहे ऐं हीउ सामान जेको आहे सो विझां थो हर तरफ़ असांजी सेटिंग ऐं पैकिंग ईअं थी आहे तव्हांखे ॾिसी सघो। बाज़ार जी तव्हांखे नज़ारा ॾेखारियां भरे वॾे बड़ी दोस्त मेरा भाउ। बाज़ार है तक़रीबन 9:15 थी रहिया आहिनि, 9:15 थिया आहिनि, 9:15 थी रहिया आहिनि ऐं मुंहिंजो माल बिल्कुलु ख़तमु आहे। हीउ मुंहिंजो कांटो आहे जेको मां हींअर बंदि थो कयां ऐं हीउ बाज़ार जा आख़िरी मंज़र। बसि तक़रीबन 10:30 बजे ताईं अञा हलंदी बाज़ार, माण्हुनि जो अचु वञु थींदो, माण्हू शयूं वठनि था। सो मां हींअर वेंदुसि पंहिंजे घर। मां पंहिंजे कांटे खे बिल्कुलु महफ़ूज़ कयां थो, हर शइ में पेका बट थूलियूं बेलियूं हर शइ बंदि। सो हे मां सुठी थीम वठी आहे घर जे लाइ जेकी तक़रीबन महीनो खनि हलंदी, 3 पाउ खनि वठी आहे।
मेहरबानी भा ये भाऊ हो जेको मुझे वीडियो भरे पोइ तव्हां नालो आफ़ाक भुट्टो मुझे वीडियो भरे पोइ किथां जा पाण लाड़काणे जो भाऊ आहे मुझे वीडियो इहो भरे ये चांहि वारो आयो बिल वठण कितने हुए भाई आपके 40 रुपये हो गए। ओके दे रहा हूँ 1 मिनट तो भैया ये चांहि पीआईंदो आहे असांखे ऐं आख़िर में जॾहिं असां बंदि करण वारा हूंदा आहियूं त पोइ असां खां चांहि जो बिल वठंदो आहे मां सॼे ॾींहं में हिकिड़ी चांहि पीती मंझंदि जे टाइम ऐं ॿियो वरी चांहि मूंखे हिन भोटे सां पीआरी दादा महिरबानी सामान बाल्टी ऐं कांटो आहे हाणे मूं वटि न मोटर साइकिल आहे ऐं न ई का ॿी सवारी लाइ रक्शे खे पकिड़ो पवंदो हिन रोड तां हलिजे हे उबदार आहे दोस्त हिन जी महिरबानी मूंखे सामान रखारायो त तुंहिंजो नालो छा आहे आरिफ साईं कलोड़ो ऐं हेॾां ही सींगार बीठो आहे सामान मूंखे रोड ताईं रखाराईंदा हीअ रोड ते भाउ रक्शे ते वेंदुसि महिरबानी तव्हांजी भाउ महिरबानी महिरबानी अबा महिरबानी महिरबानी कुर्ब 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 अदा खई वञे भाउ L7 खां थोरो अॻियां लहिणो आहे अगरि 50 रुपए वठो खणी हलो थोरो पोइते कजो न न कोई पोइते न रुको हेॾां साइड जो ख़्यालु कजो हीअ 50 रुपए में मूंखे खणी हलंदो दोस्त हीअ सामान आहे आदा मोट ठीकु आहे हीअ सामान मुंहिंजो अची वियो आहे दादा हलो महिरबानी बिस्मिल्लाह अॼु रक्शे जो तव्हांखे सैर कराइजे हीअ दोस्त रक्शो हलाए थो 50 रुपए मूंखे खणी थो हले मुंहिंजे घर ताईं हीअ गुलशन अदीद रक्शो पंहिंजो आहे मिठा वाह वाह ज़बरदस्त रोज़ी सही थी थिए न माशाल्लाह सां अल्लाह ख़ुशि करे अल्लाह ख़ुशि करे पाण किथां जा तव्हां लाड़काणे शहर जा केरु पाण अबड़ो नालो तव्हांजो आसिफ अबड़ो भाऊ कासिम कासिम अबड़ो आहे भाऊ लाड़काणे जो रक्शो ही ॾिसो लाइटिंग वाइटिंग अॼु मां व्यंजन जो वीडियो न भरियो हुयो मुंहिंजी मोबाइल में थोरो मसइलो थी पियो सो राति जो ही थोरो ज़्यादा भरे तव्हांखे ॾेखारियो ही गुलशन अदीद जा नज़ारा वठराइजनि था तव्हां खां ऐं हीअ रश आहे राति जो हिते तमामु घणा माण्हू निकिरंदा आहिनि शॉपिंग जे लाइ ख़रीदारी लाइ ऐं फास्ट फूड जे लाइ खाइण जे लाइ शुक्र अल्हम्दुलिल्लाह दोस्तों मूंखे जेतिरो टारगेट हो मुंहिंजो 9 साढा 9 बजे मुंहिंजो माल ख़तमु थी वियो सो अॼु मुंहिंजो माल बि घणो हुयो तव्हांखे ॾेखारियो मां अॼु मां जेकी महिनत कई आहे ऐं जेको महिनत जो मूंखे फल मिलियो आहे तक़रीबन 1400 साढा 1400 मूंखे ईअं सम्झो बचति थी आहे जेकी मां सुबुह लाइ कोई महिनत कई छो जो माल मां डबल आहियो महिनत बि घणी कई आहे ऐं ग्राहक बि ठाहिया आहिनि रश मूं वटि हूंदी आहे माशाल्लाह सां सभिनि जो मां वीडियो बि नथो भरे सघां ग्राहकनि जो पर कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजा मां भरींदो आहियां पेट्रोल बिस्मिल्लाह हेॾे वो बिस्मिल्लाह ये L7 ते पुॼी आऊं
दोस्त रेड़ो कहीं तो ने फिनिश माल हो जाते रेड़ो बीठो आए थी बस इन ही घर का जाम कर प्यारा दोस्तों मुझे घर पुजी हुआ हाँ भाऊ ते जाम करके ते हाँ ते मुझे घर पहुंची हो खैर सा ये मुझे रेड़ी बीठी आ मुझे घर आ मेहरबानी अदा मेहरबानी रखिया रहा